रानी सिजावल का रिपोर्ट शामिल कंदासी चावल रिपोर्ट इमदाद पठान SSP सिजावल सैयद इमदाद अली शाह पौड़ियत लियाकत नारेजो की बिजली जे पोल सां बदी संदस तज़लील करण जो नोटिस वठंदे SHO सिजावल के फौरन जवाबदार गुल्ली कनात के गिरफ्तार करे असल हकीकत साम्हूं आणण हिदायत कई हुई। SSP सिजावल सैयद इमदाद अली शाह जी अहिड़े सख़्त हिदायत ते SHO सिजावल अली मोहम्मद टालानी मुलवस जवाबदार गुल्ली कनात के गिरफ्तार करे लाकअप करे मतिस FIR दाखिल करे छॾी आहे। ॿुधायो पियो वञे त लियाकत नारेजो ऐं गुल्ली कनात गॾा गाॾी ते काठियूं करे ऐं उहे ई खपाए पेट गुज़र कंदा आहिनि, जॾहिं त मुतासिर शख़्स लियाकत नारेजो गुल्ली कनात खां 18,000 रुपयनि में ओदर ते गॾा गाॾो ख़रीद कयो हो, पर मुक़रर टाइम ते पैसा न ॾेई सघियो, जंहिं ते गुल्ली कनात खेसि मारकुट करे कपड़ा फाड़े सिजावल बस स्टॉप ते बिजली जे पोल सां वधी छॾियो हो। इतला ते सिजावल पुलिस अची खेसि आज़ाद करायो।